हाँ सूह सब तो ते खत्म तो जो कसम को न तो जहड़ो डिठम तो जो कसम सूह सब तो ते खत्म तो जो कसम को न तो जहड़ो डिठम तो जो कसम हाँ को न तो जहड़ो डिठम तो जो कसम सूह सब तो ते खत्म तो जो कसम को न तो जहड़ो डिठम तो जो सभी शामिल थियो को न तो जहड़ो डिठम तो जो कसम जी भी को खोलियो को न तो जहड़ो डिठम तो जो कसम एक झलक तुझी लखन जा होशन्या एक झलक तुझी लखन जा होशन्या आलिमन विसरियो इल्म तो जो कसम को न तो जिगड़ो डिठम तो जो कसम सूह सब तो ते खत्म तो जो कसम को न तो जिगड़ो डिठम तो जो कसम हाँ को न तो जिगड़ो डिठम तो जो कसम सुभान अल्लाह वाह ॾाढो बेहतरीन साउंड हलाए रहियो आहे असांजो भाउ अल्लाह साईं तव्हांजी इज़त आबरू में बरकतूं अता फरमाए अल हसीब साउंड माशाअल्लाह अल हसीब साउंड अल्लाह साईं मांखे आबाद रखे मुंहिंजा मिठा जाते ॻाल्हावां न जाते मिक्स लेवल लिखियल आहिनि के बिल्कुलु डाउन करे छॾिजो जीअं आवाज़ क्लियर जाते ॻाल्हावां हाणे बि ॻाल्हायां थो वॾी महिरबानी सलामत रहो के खबर आ कुछ दोस्तन के खबर हुंदी त मां ताज़ो ताज़ो हुजूर जो रोज़ो ॾिसी आयो आहियां मक्का मदीना में हाज़री नसीब थी पोइ जॾहिं मदीने वेंदो उते हिकिड़े मक़ाम ते के घणी भीड़ नज़र ईंदी रश नज़र ईंदी और रश छाजे लाइ हूंदी आहे जो उहे माण्हू ख़्वाहिशमंद हूंदा आहिनि त रियाज़ुल जन्नत में को ॿ घड़ियूं नसीब थियनि तड़पंदा आहिनि त रियाज़ुल जन्नत में बरक़ात नफिल पढ़ण जी सादत हासिल थे पीर साहब उन मंजर के ॾिसी करे फरमायो जित हली तो कदम कुर्बन जा खणी जित हली तो कदम कुर्बन जा खणी जाए सा जन्नत इरम तो जो कसम को न तो जिगड़ो डिठम तो जो कसम सूह सब तो ते खत्म तो जो कसम को न तो जिगड़ो डिठम तो जो कसम हाँ को न तो जिगड़ो डिठम तो जो कसम हाँ को न तो जिगड़ो डिठम तो जो कसम सुभान अल्लाह चओ तिरछू नजरों जैते जानिब तो विधियों समझे जे तो जाने इको घट कराऊं सही है ते समझो था लफ्ज लफ्ज समझो था सुभान अल्लाह नथा चो यार वडा सख्त है तिरछू नजरों जैते जानिब तो विधियों सो किरी पियो मंझ कदम तो जो कसम को न तो जिगड़ो डिठम तो जो कसम सूह सब तो ते खत्म तो जो कसम को न तो जिगड़ो डिठम तो जो कसम।